गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? अॼु मां तव्हांखे हिकिड़े ॾाढे ख़ासि जर्नी ते वठी थी हलां। जर्नी खे सिंधी में छा चइबो आहे? सफ़र ते। 2 साल अॻु असां जेको पार्टीशन पाथब्रेकर्स सीरीज़ ठाही हुई, पार्टीशन स्पेशल, उन में वंदना निरंकारी खे इंटरव्यू कयो हुयो। एंड वंदना लिव्स इन कोल्हापुर। त वंदना जे दादा सां असां कोल्हापुर मिलण विया हुआसीं उन इंटरव्यू लाइ। एंड जस्ट हिकु ॾींहुं अॻु जंहिं मां नेक्स्ट मॉर्निंग मां निकिरण वारी हुयमि कोल्हापुर मां वापसि बॉम्बे लाइ, त हिकु राति अॻु आशा चांद दी सां ॻाल्हाइणु थियो ऐं उन्हनि सजेस्ट कयो कि कोल्हापुर में जेके सिंधी स्कूल्स आहिनि, सिंधी मैनेजमेंट वारी हिकिड़ी ट्रस्ट आहे, उन्हनि सां मां मिलां, उन्हनि जो इंटरव्यू वठां, उन्हनि जा स्कूल कॉलेजिस ॾिसां। एंड आई वॉज लाइक, पर सुभाणे त संडे आहे एंड हाणे राति जा 10 थिया आहिनि, मां सुबुह 12 बजे निकिरण वारी आहियां। त दी चऊं ॻाल्हाए ॾिस उन्हनि सां, अगरि थी सघई त फैब्युलस। त आई एम सो ग्रेटफुल टू द एंटायर टीम उन्हनि स्कूल जी, ख़ासि करे द प्रिंसिपल्स एंड एवरीबडी जेके आया, छाकाणि त संडे ॾींहुं स्कूल अचणु इज़ अ लॉट ऑफ एफर्ट। मूंखे ख़बर आहे हिकु ॾींहुं छुटी मिलंदी आहे हफ़्ते जी, त कम तां हिकु ॾींहुं छुटी मिलंदी आहे त कीअं लॻंदो आहे। त अचो मां तव्हांखे 2 साल अॻु जुलाई 2019 में वठी हलां। हितां हलूं जितां तव्हांजी मर्ज़ी। एंड सॉरी इहो वीडियो एॾो लेट थी विझां, पर बेटर लेट देन नेवर। ओके, आई होप यू एंजॉय द वीडियो। प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो एंड हिकु कमेंट्स में ॿुधाइजो तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। एंड अगरि तव्हां सिंधी स्कूल में पढ़िया आहियो त तव्हांजा एक्सपीरियंसिस, तव्हांजियूं यादूं। मां कॉन्वेंट स्कूल में पढ़ी आहियां एंड आई जेन्युइनली विश कि मां सिंधी स्कूल में पढ़ी हुजां, बट इट्स ओके, हाणे सिंधी पढ़ंदासीं लिखंदासीं। अचो वीडियो ॾिसूं। गुड मॉर्निंग गाइस, कीअं आहियो तव्हां? वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। असां कोल्हापुर में आया हुआसीं हिकु ट्रिप लाइ एंड मुंहिंजा आशा दी सां ॻाल्हाइणु थियो कल्ह। त आशा दी चऊं तूं कोल्हापुर में त हुते सिंधी स्कूल में न आई आहीं, साधू वासवाणी हाई स्कूल में? आई वाज लाइक ओ माय गॉड। फाइनली मां आई आहियां। अॼु संडे आहे, स्कूल बंदि हुयो, तॾहिं बि गोविंद सर स्पेशली असांजे करे स्कूल खोलियो आहे एंड पाण बि आहिनि। अचो त मां तव्हांखे पहिरियों कैंपस ॾेखारियां ऐं पोइ सर सां मिलूं। अचो त मिलूं डॉक्टर गोविंद नरसिंघाणी सां। हेलो, गुड मॉर्निंग, कीअं आहियो सर? जय झूलेलाल। संडे ॾींहुं अचण लाइ थैंक यू। कैंपस ॾिसो, ही कैंपस आहे गांधीनगर हाई स्कूल ऐं साधू वासवाणी हाई स्कूल जूनियर कॉलेज। ये 2 एकड़ ज़मीन आहे, ओके, जेका असांजी प्राइवेट ख़रीद कयल आहे। सिंधु एजुकेशन सोसाइटी में असां तव्हांखे सोसाइटी जे बारे में ॿुधायां जी। सिंधु एजुकेशन सोसाइटी असांजी 1974 में बर्पा थी। 74 तंहिं वक़्तु हिते इंग्लिश मीडियम जी सोय कोन हुई। अच्छा, सिंधी मीडियम त हुया ई हुया, पर ज़रूरत सम्झी करे असां शुरूआति में इंग्लिश मीडियम चालू कयोसीं 1974 खां वठी। तंहिंखां पोइ असीं 1978 में 78 में साधू वासवाणी हाई स्कूल सिंधी मीडियम, जेको अॻे हिते हिन एरिया में कोन हुयो, माना 7 ताईं हुई सिंधी मीडियम, जिला परिषद जा स्कूल हूंदा हुया। तंहिंखां 8 खां पोइ कोन हूंदा, 8 खां बंदि करे। तंहिंखां पोइ 8 खां पोइ असां 8, 9, 10 सिंधी मीडियम में चालू कयोसीं। तंहिंजो प्रिंसिपल असांजा साधूराम आहूजा फर्स्ट प्रिंसिपल हुयो ऐं हिन वक़्तु कांबड़े सर आहिनि। तंहिंखां पोइ असां उहो कन्वर्ट कयोसीं जूनियर कॉलेज ताईं, 11, 12 ऐड करे पढ़नि, माना 12 ताईं सिंधी पढ़ाइण जी सोच आहे असां। 12 ताईं त सिंधीअ में सभु सब्जेक्ट है कि खाली सिंधी सब्जेक्ट? माना सिंधी सब्जेक्ट कंपलसरी आहे जी, अदरवाइज ॿिया सब्जेक्ट कुझु इंग्लिश में कुझु सिंधी जी। ऐं अरबी के देवनागरी? अरेबिक तंहिंखां पोइ असांजो जेको प्राइमरी स्कूल आहे, हेमू कलाणी प्राइमरी स्कूल, नालो ॾिनो हुनखे शहीद जे यादगिरीअ में। शहीद हेमू कलाणी तव्हांखे ख़बर हूंदी, सिंधी समाज जो तमामु उन नाले सां असां प्राइमरी स्कूल चालू कयोसीं, जेको इंग्लिश मीडियम आहे। हुन में सिंधी सब्जेक्ट कंपलसरी आहे, बोर्ड SSC बोर्ड में सिंधी सब्जेक्ट कंपलसरी आहे। माना जेके माण्हू हिते आहिनि कोल्हापुर में, उहे अगरि तव्हांजे स्कूल में अचनि त सिंधी सब्जेक्ट लाइ ऑप्शन न, नो ऑप्शन, कंपलसरी। फैंटास्टिक, ब्रिलियंट। वो
सिंधी सब्जेक्ट चङी तरह पढ़ाइण असांजे हिते प्राइमरी में अंजलि जेसवाणी प्राइमरी में Wow, she looks so young. Thank you so much. Student. अच्छा स्कूल की स्टूडेंट है। इन्हीं स्कूल में भी इतना ही सीखी हुई हैं, वापस इन्हीं स्कूल में सिखाना आई हैं। How lovely था। केरो स्कूल है हेमू कलानी। हेमू कलानी फाइनल स्कूल। ऐं हाणे तव्हां कहिड़े स्टैंडर्ड्स में सेखारियो? हाणे 1st to 4th सिंधी लिखण पढ़ण। लिखण पढ़ण। मुंहिंजी नई टीचर सां मिलो प्लीज। थैंक यू सो मच। तंहिंखां पोइ हाई स्कूल में असांजे हे ॿ टीचर्स आहिनि सिंधी टीचर्स आहिनि चावला ऐं दुर्गा। नालो तव्हांजो? साधना साधना चावला। साधना चावला एंड दुर्गा। अंजलि दुर्गियान। अंजलि दुर्गियान। वाओ। त तव्हां कहिड़े स्टैंडर्ड्स खां पढ़ंदा आहियो? असां 5th to 10th यानी 11th में भी पढ़ाई ओह वाह। कॉलेज में सिंधी कॉलेज में सिंधी स्कूल में। त अगरि तव्हांखे मां बॉम्बे में न मिलांव त मां हिते हूंदी हुआं। स्कूल कॉलेज हाई स्कूल सभु मुंहिंजो हिते ई आहे। वाह वाधायूं प्राइमरी स्कूल जी के मैडम हेमू कलानी प्राइमरी जी एच ओह वाह। हेमू कलानी स्कूल जी एच है। शी इज नॉन सिंधी बट शी हैज वेरी ग्रेट टेकिंग ग्रेट एफर्ट टू प्रमोट सिंधी लवली। कैन आई प्लीज गेट एडमिशन इन योर स्कूल? मोस्ट वेलकम। ग्रेट प्लेजर। थैंक यू। डू कम मुझे एडमिशन थी हुई तो हेमू कलानी She has स्कूल में। taught Sindhi to non-Sindhi students also. Oh my god. Wow. I salute you. Yeah, if you would have come स्टूडेंट सिंधी में 48 50 में स्कोर कयूं अथऊं। yeah 48 marks 50 marks. Out of 50, 48 marks secured from high school section 10 standard. Arabic. And she is a high school principal. Oh wow. हेमू कलानी। गांधीनगर high school. गांधीनगर हाई स्कूल। तव्हां सभिनी खे गॾु कयो सर। थैंक यू। आई एम सो हैप्पी। Actually, we have actually started to enhance the Sindhi subject, that weekly paripat, which includes that your prayer, pledge, and good thought, importance of the day. Everything is in Sindhi, Oh my and every student should speak, read, and write Sindhi because their mother tongue. So 98% we have student over here Sindhi. So we are doing something, and 1 month is also allotted to improve that, and in which it contains debate, like students they do Sindhi में? yeah Sindhi mein. Quiz, debate, storytelling, recitation, such programs we conduct. Wow. So this is my welcome. Yeah. A person with creative attitude always has enthusiasm to carry out new things. There is so much enthusiasm here. Like 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 people to show me the school around. I am so blessed. Thank you. So what is your strength? कोल्हापुर जितने घना बाहर है? टोटल 1500 बार है 1500? स्टूडेंट में घना टोटल घना स्कूल है? असांजो हेमू कलानी प्राइमरी स्कूल गांधीनगर हाई स्कूल साधु वासवाणी की मिलता है Okay. 10 जगह. Oh wow, Sindhi. Yes. छा लिखल आहे दादा? चेहरे ख़ातिर बकरी कोहण इहो हिकु सिंधी पहाको आहे उनजे हेठि थोरे में वरी एक्सप्लेनेशन ॾिनल आहे छा हुनजो मतिलबु छा चेहरे ख़ातिर बकरी कोहण पंहिंजे थोरे फ़ाइदे लाइ ॿिए जो वधीक नुक़सानु करणु पंहिंजे थोरे फ़ाइदे लाइ ॿिए जो वधीक नुक़सानु करणु हिन टाइप जो लवली. जेरे ख़ातिर बकरी कोहण. कोहण? कोहण. तकलाम करणु जेरो खाइण लाइ बकरीअ खे कटे छॾणु. माना पंहिंजो जहिड़ो खपे त हुन वीचारी जान त वई ऐं खाली पंहिंजो ॾिसणो आहे. पंहिंजो ॾिसणो आहे स्मार्ट बोर्ड यानी असांजे हर हिकु क्लास में टच स्क्रीन बोर्ड आहे हे त माना सिर्फ़ु हे आहे अंदरि टच स्क्रीन बोर्ड आहिनि हर हिकु क्लास में तव्हांखे क्लास में जेकॾहिं हा ॾेखारियो प्लीज़. हा त हे कोल्हापुर जो मैप आहे. Sorry, our drawing sir. Oh, this is drawing, sir. Yeah, drawing sir has been Wow, on the wall. on the wall. Kolhapur district. Smart board projector. Hey, smart board. मां मैडम ने मुझे लाइफ में स्मार्ट बोर्ड ॾिसां. सर स्मार्ट बोर्ड माने छा? अच्छा मैम स्मार्ट बोर्ड Smart board means it gets everything on one board only. That here you can draw, here you can write, and make your folder as per your wish. or like a computer? Yeah, like a computer. Right. Okay.
जी नहीं जब काट के बोल और करे जी इंग्लिश में अल्फाबेट्स में ए बी सी ये सिंधी में भी अल्फाबेट्स में अलग हम बेबता के बाकी के पद बोल ताकि हम करेंगे यस प्लीज बिना ये के साथ इंग्लिश में नंबर्स में पंच बट नहीं सिंधी में सा अलग हम सुनो वाओ I find myself अम्ब अलग अम्ब ये सुना अलग अम्ब ana ए सब में हां मराठी में ब बे बद हो गया मराठी में ब जी ये सही है ब बद वाह she's very oh my god yeah, she draws for first time she draws everything and show that Boleh kami kaki sama? she's all right Yes, correct. Yes, you can. yes yeah not close Oh wow. Ani kata. party ka dog is like party Ada apa paper? Kalau kamu paper ada. Kita भागना है भाग. हाँ वो ये बनेगा ये बस हम प्रोजेक्ट को सारी जी हाँ ये एक बर्थडे मैंने कहा देना नहीं था हाँ ये देना मेरे कॉलेज ये सही है बट बोला हाँ अब मैं एक रुको हाँ मैंने बता मैं पेपर में बट का ओके रोक लेंगे so cute और बट का तुम बराबर हाँ बराबर ठीक है बस चल डबल मैं बाकी का टेस्ट टाइम ये सही है ओह सिंधी नंबर राइट टाइम ये देखो ये हाँ ओके एक बार अंदर के कलर नहीं करना बिना वो पे चल मतलब हमको पेपर था पेपर लो चलिए और बोलो अरे मुझे मसला Listen, you're very talented. I'm very proud of you. थैंक यू सो मच The alaf amb be badaka में हिकु टुक्को हाँ वो alaf amb हाँ be badaka में हिकु टुक्को हाँ वो ब मना बट का बट good one nice easy to remember पे पल्लो हाँ पेपर लो पल्लो ब oh मुझे भावना yes ब nice ताकि ये प्रोनाउंस ना कोई मराठी में ब when all else is lost the future still remains and I believe in this मुझे full school feels ताजन holy class I miss you अंजलि जेसाणी मैडम मुझे हाणे पंज हर्फ सेखारियो मुझे अंजलि मैडम हाणे मुझे टेस्ट करना पहला हे मुझे अलफ अम्ब करे हे मुझे अलफ अम्ब ओके करेक्ट थैंक यू आई हे बे बदल वेरी गुड आता फोटो बे बदल तुझे असली टाइम आड़ा साडे दस बजे का इतना पोइला एक सिंधी में ये खाड़े हे बोलो ले ना ये टपाल होता है पर पाने फोटो बने आधा फोटो बे बदल का आणि म्हणून हमको असली खटास ब वेरी गुड आधा फोटो बे बदल का माहिती मराठी में खाने लगे काम पे ये में अरे ब ताम के उल्टो से खाली ये देखना भी आणि पे पलो हां आला कमेंट भी वेरी गुड पे पलो वो फुल स्कूल जी आते थे फाइनली इफ भावना भ भा भ ये तो मगाले गलत थैंक यू आप किसी के अपने बच्ची को तो देखो बराबर कंप्यूटर इज क्वाइट राइट थैंक यू प्लीज मेरे टीचर को भी पापा बोला खाने ऊर्जा की टेस्ट खाली मां जो टेस्ट होने आई है भी थोड़ा करे ना है ना और सेखार प्लीज नहीं सिखाते छो अलफर सॉरी अलफ अच्छा उन्हें कितना हेल्प करा था दिस इज चीटिंग चीटर है अंजलि टीचर बोके हेल्प ना करे अलफ अम्ब बे बता ये बे बदक ऐं जेको टुपको आहे इहो ब जे मथां न आहे इन हेठां आहे इहो छा आहे उर्ज समंदर ब हा विच वन I suck at b and bh. दिस इज ब सिंधी वारो ब हिकु ब टे अम्मा गुडी आणे दे हाँ ब बट इसका ये ऊपर नहीं आएगा
ओ सॉरी मैंने इरेज कर हेठा वो देवनागरी में हाँ भले इनके स्ट्राइक ऑफ करे हेठ लिखे ना रानी हाँ ब मथा अरे मथा ना नो बिकॉज मथाड़ी है ना ब समझो ब हाँ खाली इहो ऐं हेठां लाइन छाकाणि इहो देवनागरी आहे ओके लवली therefore sign inverted wow so good na are you proud of Urjun She has to face it. true Still, she is able to write. because only I was concentrating she was filming Yes, yes. Urja paloma na Right? No, oh, sorry. पल्लो सिंधीअ में हुन मच्छीअ खे चइबो आहे न जेको झूलेलाल जिते वेहंदो आहे पल्ले वारो झूलेलाल याद ही होने लगे शायद अल्लाह अल्लाह वाओ यू डिड इट अंजलि टीचर मूंखे उहो ई तव्हां खां पुछणो हुयो इहे जेके लीक आहे इहा वॾी हुजणु खपेनि ऐं साइड जूं नंढियूं कुझु ड्रॉ कंदो न मूंखे बि स्मार्ट बोर्ड ते लिखणो आहे मूंखे भावना सेखारियो न प्लीज अंजलि 1 अंजलि 2 कंफ्यूजन आहे अंजलि 1 ओके हाणे मूंखे अंजलि 1 मैम मुंहिंजो नालो लिखणु सेखारींदा सिंधीअ में अच्छा भावना जी भावना में हिंदी जी बे बोलो जी बा बे अलग जी हिंदीअ में जीअं ब हूंदी आहे हिकु मात्रा ॾियणी हूंदी आहे जी बा बे अलग जी व वेझ वर जी व हाँ वरी आ मात्रा तव्हांजो नालो माना इजी अथव भावना न भावना 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 हाँ त तव्हांजो जेको नालो आहे जाम इजी अथव सिर्फ़ु ॿ मात्राऊं सिखंदव तव्हां सॼियूं जी त अची वेंदव तव्हां वाओ जबर ऐं आलमंदो आहे ॿ मात्राऊं ईंदियूं बसि हिन में जी डिफिकल्ट कान्हे थैंक जीअं यू मुंहिंजो नालो आहे अंजलि जी। टी मात्रा बि सिखणी पवंदी चौथी बि सिखणी पवंदी हाँ त हे सोइलो ई 4 मात्रा हे सोइलो तव्हां ॿिनि मात्राउनि में समाइजी था वञो भावना ज्योमेट्री बॉक्स खपे स्केल डी ट्रेंगल सभु हिते मिली वेंदो वाओ ऐं प्लस हिते जेको असां लिखंदासीं पंहिंजे फाइल में असां सेव कयोसीं त ॿिए क्लास में असां ओपन था करे सघूं ओ वाओ वी कैन सेव आवर टाइम ओ वाओ बस हिते हिकु क्लास में ट्राई करिणो आहे नेक्स्ट क्लास में ओपन करणी आहे एंड वी हैव टू एक्सप्लेन द स्टूडेंट्स वी कैन सेव आवर टाइम वाओ मां नंढे हूंदे खां टीचर रही आहियां ॾाढो पढ़ायो आहे जाम नंढे उमिरि खां स्टार्ट कयो अगरि मुंहिंजा मम्मी पप्पा इहो वीडियो ॾिसंदा मुंहिंजो बर्थडे थो अचे जल्दी मूंखे स्मार्ट बोर्ड गिफ्ट खपे थैंक यू वेरी मच सिंधीअ में ABCD सॼी सिखणी हूंदी आहे जी ए माई ॿिया वॉवेल्स चवंदा आहिनि जी 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 तीअं सिंधीअ में बि अलफ माई हुन में ई ॿिया वॉवेल्स चवंदा आहिनि त आ में व ऐड कयो पोइ ऊ थी वेंदो मथां उकार ॾियणो अलफ हाँ अलफ अंब व न माने फिंगर सां बि लिखी था सघो अलफ अंब व वाडो वा माडो एंड पो माडो अच्छा सागो ही बटन त हे थियो ऊ एवा पेशा ऊ ओके हाणे र तेज बर र जेका अलफम बे बलादी आहे न त हुन में अलफम बे बला सॼी सिखणी आहे जी पोइ वरी अलजबर आहे माना वर्ड ठाहिणो हुजे र लेज बर त जीअं र हिंदीअ में र में अ हूंदो आहे र प्लस अ मूंखे स्कूल में सेखारियो त तीअं र ते तव्हां हिते मथां अ था विझो र जो मथां विझो लवली ओ माय गॉड भाई फोटो मिट जी आ खड़े ओए भावना फोकस हाँ भा व वर्ड टिप कौन अभी ये नीचे टर्न है तो भा हो गया भा भा कोई डॉट्स पे है डॉट्स नीचे कोई नहीं है वर्ड चेंज हो जाएगा अभी करें
ऐं अॻु में जेको आहे उहो छा कयो? वो ब थी वई न न हेठि डॉट पियो त भाग ॿिए बेबला बाबा बाबा You are so cute. मैं भाग ना दियो. I am more difficult. उठ जा. उठ विश्मिका. ओके हाँ ये ऊपर से भी रे एक लाइन हाँ वो डंडी भावना ने उठ जा. मैं करेक्ट क्यों? आजच्या लेक्चर ते सुरू होते स्कूल अटेंड करणार नाही. होमवर्क करायचे जो नंतर प्रिन्सिपल ट्रस्टी साहब बेटा जाम वेळ मी जाम थैंक यू. असांखे सिंधी सेखारणा बट ऑल्सो सर सिंधी स्कूल्स खे कंटिन्यू रखणा. आई थिंक इहो ॾाढो ज़रूरी आहे. सर चङा स्कूल ऑल ओवर इंडिया में जेके सिंधी पढ़ाईंदा हुआ उहे बंदि थी विया. तव्हांजे हिसाब सां सिंधी स्कूल्स जो छा फ्यूचर आहे? एटलीस्ट तव्हांजो कोल्हापुर में तव्हांजे स्कूल जे बारे में. में सिंधी स्कूल पूरो सिंधी मीडियम में हलाइणु तमामु मुश्किल आहे. माना बदी सम्झो त खाली हिकु सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट असां जेसिताईं असां आहियूं तेसिताईं था हलूं. न्यू जनरेशन अचे थी, ॿिया मैनेजमेंट बदिलिजे थी, उहे छा था चाहिनि चई नथी. पर असां चाहींदासीं त इहो हिकु सब्जेक्ट क़ाइमु रहे. छाकाणि असां चलो लिटरेचर हिन में न मां शेक्सपियर ॾाढो पढ़िया बट शार्प नथी करण सिर्फ़ु पढ़णु बाक़ी आहे. कलाम हा. कोल्हापुर में घणा सिंधी स्कूल्स आहिनि? सिंधी बसि असांजो हिकिड़ो ई आहे. प्लस इंग्लिश मीडियम आहे. जी ॿियो बि हिकिड़ो इंग्लिश मीडियम आहे. हुते बि सिंधी सब्जेक्ट छा नालो आहे? हुनजो शांति प्रकाश हिते चालू आहे. पर कोल्हापुर सिटीअ में सिंधी पढ़ाइण लाइ काई बि सुविधा आहे. त हुते एक्चुअली जेके पुलिस संस्था आहिनि उन्हनि खे इहो खपे त सिंधी ॿोलीअ जे लाइ घटि में घटि वेकेशन सिंधी क्लास आहे. जीअं समर वेकेशन आहे या विंटर वेकेशन आहे या संडे सैटरडे संडे आहे. सिंधी क्लास हलाइण सां जेके सिंधी ॿार जेके आहिनि उन्हनि खे उहो क्लास में जीअं सिंधी घटि में घटि त सैटरडे संडे आहे. अच्छा टोटल 1 मंथ छुटी हूंदी आहे. हुन में हिकिड़ो 10 ॾींहं में जेकॾहिं ॿार छुटीअ समर कैम्प वठनि था अप्लाई कनि था. समर कैम्प में ॿियूं एक्टिविटीज़ वठंदा आहिनि. ड्राइव वठंदा आहिनि, नृत्य वठंदा आहिनि, संगीत वठंदा आहिनि, कुझु बि वठंदा आहिनि. क्लास बस में समर कैम्प उते बि जेकॾहिं समर कैम्प में हिकु नई कलाक ॿारनि खे सिंधी सेखारे 10 ॾींहं में थोरो घणो त सिखी वठो. 8 कलाक सिखिया. अहिड़े नमूने जेकॾहिं भाई 10 ॾींहं कोई बि पढ़ंदो 10 ॾींहं में बि क्लास आहे उनमें भी थोरो घणो त कुझु 1 मंथ में बेसिक थी वेंदो. बेसिक अगर ॿार नंढो आहे समझदार आहे त 1 मंथ में बेसिक करे वो रीडिंग ते अचे. मूंखां चङनि ॼणनि पुछियो आहे बॉम्बे में बि कि सिंधी किथां सिखो ऐं मूंखे नाला कान्हनि जेके मां ॾियां कि हा हीअ सिंधी टीचर हिते अथव हीअ हुते अथव. आई थिंक टीचर्स जी बि ओतिरी कमी आहे जेतिरी स्टूडेंट्स जी कमी आहे. इन्हनि जो टीचर्स आहिनि पर जेके वॾा आहिनि उहे शायदि ऑनलाइन वग़ैरह कान्हनि या उनखे ख़बर कान्हे. जी You can suggest my name. lovely I'm ready to go to Ulhasnagar and teach them. In the month of May. in the month में. No problem. अंजलि मैम उल्हासनगर अची सेखारण तैयार आहिनि. असां कुझु गॾु कयूं था सिंधी रखूं सेखारणु. We'll do something. Thank you. Lovely. Listen, thank you everybody. Please संडे ॾींहुं अचण लाइ तव्हां टाइम कढियो. थैंक यू. ॾाढो वणियो तव्हां सां मिली करे. हाँ तो ये स्टूडेंट्स का है. प्लीज मुझे स्टूडेंट से मिलवाना. उसको बोलो आई एम वेरी प्राउड ऑफ हिम. कांबळे सर प्रिंसिपल इन साधू वासवानी हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज जा हाणे असांखे पंहिंजो कॉलेज था ॾेखारे. In 1988 our junior college started. Wow. And immediately 1992 we got 100% grant from government. Oh wow, कॉलेजसाठी. College 100% grant. हां Okay. मस्त आहे. Initially 20 to 25 students were there, जी. but now strength is increased. Now in 11th standard 100 students are there, and in 12th standard 73 students are there. Oh wow. Okay. Our college result is also just every year. Yeah, you're very happy. In 2017 it was 100%. Everybody passed. Yeah. Nobody 100%. failed. Yeah. I'm so proud of you. Wow. साधू वासवानी साधू वासवानी, yes. हमारे पहले असांजा संस्थापक ॿुधायो न अच्छा। जी चंदवाणी जी सुखनंबर लालवाणी मिडल में राइट साइड घोड़ाराम दास सिंघानी. जी. वाओ.
The our student was there Huh. named Sapna Daryani. She was from Sindhi medium. सपना दरियानी Daryani. But she stood first in Kolhapur board. Wow, Kolhapur English board, language. in all Kolhapur board, she stood first. And Kolhapur division includes 5 districts. Kolhapur, Sangli, Satsara, Ratnagiri, Sindhudurg. और कॉलेज में जो एक सब्जेक्ट है सेक्रेटरी प्रैक्टिस, उस सब्जेक्ट में उसने 99 पर मार्क्स लिया था और सिंधी तो 100 मार्क्स तैयारी सब 100 मिलता है वो मिलता है। तो उसी वक्त एक हमारे हेल्थ मिनिस्टर थे दिग्विजय खानविलकर कोल्हापुर के, उनके हाथ से यहाँ सत्कार किया था। सिल्वर जुबली का फंक्शन भी था। लवली हर साल आप बोर्ड में आते ही है। मतलब अच्छे से पढ़ाई हो रही है Yes, staff is best, our management is best, all facilities are available, good infrastructure, just good guidance from our chairman sir. एंड पूरी टीम होती है ना कभी भी एक जन का सक्सेस नहीं होता नहीं होता है। वेरी नाइस तो जूनियर कॉलेज गांधीनगर और कोल्हापुर में हाँ। एक अच्छा अच्छी बात है। हाँ राइट सिंधी मीडियम एक ही जूनियर एक कॉलेज ही junior पूरे कोल्हापुर college. नाइस वेरी नाइस Not only Kolhapur, Sangli, Satara, सिंधुदुर्ग आज पूना में है, पुणे के बाद यहाँ अच्छा थैंक यू हमको बुलाने के लिए दिखाने के लिए Welcome to Hemukalani ji or Bhavna ji. It's our great pleasure to welcome in our Oh school. my God, you're very kind. अॼु असां बॉम्बे निकिरणो ॾींहुं आहे बट सुबुह सुबुह जो असां हिते स्कूल में आया साधु वासवानी हाई स्कूल जूनियर कॉलेज हेमू कालानी स्कूल गांधीनगर हाई स्कूल डॉक्टर गोविंद नरसिंघानी सर संडे हुअण खां पोइ बि स्कूल खोलायूं एॾा ॼणा आया आहिनि असांखे सम्झाइण की स्कूल में कीअं कमु थींदो आहे एंड फाइनली हाणे असां लाइ दाल पकवान घुराया अथव आई एम सो हैप्पी तव्हांखे ख़बर आहे मूंखे दाल पकवान केॾो वणंदो आहे त आई होप तव्हां उहो स्कूल वारो ब्लॉग ॾिठो प्लीज़ ॾिसिजो अगरि न ॾिठो आहे त कोल्हापुर में हे सिंधी स्कूल कीअं कमु करे रहियो आहे उहो सॼो एक्सप्लेन कयल आहे अचो हाणे ॾिसो खाधो सीरो मालपुरो पकवान दाल एंड ॾाढी सुठी नाश्ते जी कंपनी असां लाइ इहो वीडियो ॾिसण लाइ थैंक यू आई होप तव्हां सभिनी खे इहो वीडियो वणियो मूंखे ॾाढो वणियो हिन स्कूल में अची करे ॾिसण की सिंधी ॿोलीअ जो कोल्हापुर जे कालाणी स्कूल में हेमू कालाणी स्कूल में छा हाल आहे एंड जेके ट्रस्टीज़ एंड प्रिंसिपल्स आहिनि उहे कीअं सिंधी भाषा लाइ पंहिंजी महिनत कनि था प्लीज़ अगरि तव्हांखे इहो वीडियो वणे इहो वीडियो शेयर कयो माण्हुनि सां हिन वीडियो में लाइक कयो एंड प्लीज़ सब्सक्राइब टू सिंधी थैंक यू फॉर वॉचिंग गाइस थैंक यू फॉर सब्सक्राइबिंग बाय नेक्स्ट वीडियो में मिलूं था